पानी तो दे दो वतन कनु बे वतन थियो वतन कनु बे वतन थियो ते मेरी टूट गई तांग वतन दी मैनू कसम अली असन दी बांगा दे विच मोटी कुमारी या कुमारी गुल चमन दी मैनू कसम अली असन दी ओ भुलिया रोए रणिठम विच करबल ते लाश हुसैन दी मौथा जे कफन दी मैनू कसम अली असन दी काबल करबला काबली दुनिया फटक करे दी नाना ओ दुनिया दुनिया फर्क करे दी नाना कुछ आप भी फर्क करे जो वीर हसन को अमीर सदे जो मैं को आप गरीब सदे जो वीर हसन को अमीर सदे जो मैं को आप गरीब सदे जो वीर हसन दा पे मौचुम दे नाना मैं तुझे ते भोसा दे जो इंसाफत कर मेरा सुल्तान नाना खुद आप हुसैन रोए जो एक बार रसूल मेराज कीता हर को मुसलमान तस्लीम कंदो है जो हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक दफो मेराज जिस्मानी तौर से कयो हो पर ही शायर बयान करे पियो त हजरत इमाम हुसैन 4 दफा मेराज कयो हो पर केड़ी जायल एक बार रसूल मेराज कीता हुसैन कीता चौवारी पहला मेराज झोली अमड़ी दी दूजा नाने दे असवार ईद जोड़ी आयो इमाम हुसैन अर्ज कहने लगा नाना असा शहर का मानू मदीने जा सबको नवे लिबास ईद गाड़े वजन पिया असा जरा करे लिबास रब ताला जी बारगाह लाई में हुजूर जन दुआ घुरी लिबास जिब्रील अमीन बिस्त जा वगा वठी आयो बिस्ती वगा पाए जडे कर
उन्हें हवेली का बाहर निकता मानू जा बाहर सवारी सा उठन सा दौड़न सा पिया वञनि यकदम वापस आया अर्ज कर लगाए नाना ही सबके मानू जा पुट उठने दौड़न सा सवारी सा वञनि पिया असां वटि निको उठ निको घोड़ो असी असां जे लाइ कर कुछ सवारी नानू चव लगो यादा ए बचड़ा अवा जो उठाऊं आया अभी हुते सवार थियो एकड़े कुल जे मथा इमाम हुसैन बे कुल जे मथा इमाम हसन शायद दादा एतरा पाप हुआ उन्हें नबूत जे मोर मथा हुनन जा पैर पे लगा नबूत जी मोर पुठते होयस एडा पाक बी जाए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुलन ते मेराज दूजा मेराज तीजा मेराज तले खजर दे शाह नमाज गुजारी जे कभी एक जिस्म जखम हजार सेब मुख्तलिफ हथियारन जा के नेज़न जा के तीरन जा के तलवारन जा के भालन जा एतरन जख्मन बावजूद पर इमाम हुसैन एकड़ो वार न पुरिया तीजा मेराज तले खजर दे शाह नमाज गुजारी रावी लिखन था ते इमाम हुसैन जडे सजदे में सिर आंदो एतरा तीर लगल हुआ सजदे ते जडे सिर वियो तडे उन्हनि तीरनि जे मथे ईअं ठिपजी वियो जी रेल ते क़ुर रखबो आहे तीजा मेराज तले खबर दे शाह नमाज गुजारी चौथा मेराज और नौ को नेज़े ते जो कुरान को पढ़ंदा कारी करबला में आया तमीर कमनी कमल करबला में आया तमीर नहीं मेरे सामा मत दिखाया तीर ओ तोड़ू कर तकबीर दो मामन मनियो ला ला ओ ला पंहिंजी नियाणी जेका मदीने में छॾे विया हुआ उहा जेका हादसो थियो साहिबजादा कुर्बान थींदे विया रब जे नाले सां पंहिंजे नियाणी जी जात अची वियसि जॾहिं छॾे आया ते तॾहिं नियाणी खे चई आया हुआ त आऊं अवां ॾे अकबर मोकिलींदुसि या को त अवां ॾे ख़त मोकिलींदुसि वो गाल जने जात आई अकेला बताए तंतना जने गाल जात आई होड़ा होड़ा दिसण लगा तो हुनन जो को खेर खाओ हमदर्द कोप नजर न आयो एकड़े कबूतर ते नजर पेस कबूतर खेचण लगा इमाम हुसैन ए कबूतर ही मुझे रत मां पई जा पर बोड़ मुझे नाने मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोदे थे ही मुझे खबर पहुंचाए कबूतर वो रत में खप पुसाए उड़ान दे रत जा गोड़ा हारी दे तेरे पखी आयो ओ मेरे पखी आयो कर भला मां कही रोते पाक रसूल जे अची हा कही सबुरख रही जड़मीर मोहम्मद जो गैरू पुछन तक नहीं ला कापड़ी
हलन सदा हुब में ला 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 ओ ला सुबह जे वक्त में उन्हें वक्त हेमा मुसेरी न्याणी बीबी सुगरा भाई जो कम कट करण जे लाइ आई है पंहिंजे नाने जे रोते ते ता अची ॾिसे कबूतर खे त कबूतर ज़ार ज़ार पर रत जा गोड़ा पिया वञो कबूतर का हाल पुछण लगी चिट्टी चो मचो रे कबूतर ॿुधाए चिट्टी चो मचो रे कबूतर ॿुधाए किथां आहे रतमा किथां आहे ओ किथां आहे रतमा कपड़ा रंगाए चिट्टी चो मचो रे कबूतर ॿुधाए ओ चिट्टी चो मचो रे कबूतर ॿुधाए कबूतर ॿुधाए किथां आहे कबूतर पुछण लॻो अम्मा मूं त को अहिड़ो वाक़ियो ॾिठो जो उन ॾिसण सां दर्दनाक वाक़ियो ॾिठो वो वाक्य ॾिसण खां पोइ रोई रहियो आहियां भला तूं छा जे लाइ रोई रही आहीं न्याणी चवण लॻी अबा मुंहिंजा अज़ीज़ माइट उहो मूंखां मोकिलाए विया आहिनि घणा ॾींहं थिया अम्मा ओ घणा ॾींहं गुज़रिया अञा कोन मोटिया वेसारे छॾिया मूंखे कीन मुझे मारने की किड़ी शान बताया ओ मुझे मारू मिठड़ा बड़े मनवारा ओ मुझे मारू मिठड़ा बड़े मनवारा
ॿुधाए किथां आहे कबूतर खे पुछण लॻी आहे मां भला तूं रत जा घोड़ा रोई वियो हुई तोखे छा थियो कबूतर चवण लॻो आहियां मां छा ॿुधायां मूं जेका वाकियो ॾिठो आहे इहो वाकियो ॾिसण खां पोइ मूंखे अनु वणे थो न पाणी वणे ओ करिया हाल कहिड़ो आहे दुखाणू करिया हाल कहिड़ो आहे दुखाणू वणे की न मूंखे अन आबताणू वणे की न मूंखे आबताणू सगोरे सकीरन जो सगोरे फकीरन जो सगोरे सकीरन जो अरमान आहे चिठी जो मचोरे कबूतर ॿुधाए ओ सगोरे सकीरन जो बोले फकीरन जो अरमान आहे चिठी जो मचोरे कबूतर ॿुधाए ओ चिठी जो मचोरे कबूतर ॿुधाए किथां आहे रतमा किथां आहे रतमा कपड़ा रंग आहे चिठी जो मचोरे कबूतर ॿुधाए चिठी जो मचोरे कबूतर ॿुधाए किथां आहे रतबा किथां आहे रतबो किथां आहे रतमा कपड़ा रंग आहे चिठी जो मचोरे कबूतर ॿुधाए ओ चिठी जो मचोरे कबूतर ॿुधाए किथां आहे रतबा किथां आहे रतबो किथां आहे रतबा कपड़ा रंग आहे चिठी जो मचोरे कबूतर ॿुधाए ओ चिठी जो मचोरे कबूतर ॿुधाए किथां आहे न्याणी पुछण लॻी आहे कबूतर भला तो छा वाकियो कबूतर चवण लॻो आहे मां मूं अहिड़ा हुआ शेर जवान जोधा जवान मासूम बचा उन मैदान में शहीद थींदे ॾिठा पर कहिड़ा कहिड़ा हुननि मथे शक्ति हुई उन रमज़न जलाल और राजा कोटरन में सिंगार थी विया वया रत चारेला बिहार थी विया अचा पियो बुता अचा पियो बुता अचा पियो बुता कपड़ा रंग आहे चिठी जो मचोरे कबूतर ॿुधाए अचा पियो बुता
मौला वाह 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 भाई वाह वाह